बारे में इहो ई आहे त असांजूं बनियूं जेके आहिनि से अची वियूं डैम में। असांजा यकसाला जेके आहिनि बोर्ड खां मंज़ूर यकसाला आहिनि जेके 65-70 साल अंदाज़े मूजिब थी विया आहिनि, उहे जेके आहिनि उन जो असांखे को बि हक़ कोन मिलियो आहे। ॿियो जेके आहिनि एंग्रो वारा असां सां वाइदो करे विया, असांजा कार्ड खणी असांजा नाला लिखी विया हलिया 2016 में त बाबा ठीकु आहे अव्हांखे असीं 8000 फ़ी ख़ानदान जेको शादीशुदा आहिनि उन्हनि खे असां पैसा ॾींदासीं। उहे बि असां वाइदा करियूं जेके असांजा नुमाइंदा आहिनि, जेको असांजा वोट वठी विया आहिनि, उन खे असीं अपील था करियूं त असांजो हक़ थिए, असां ग़रीब खे हक़ मिले, हिन जॻहि ते हक़ मिले। असांजो जेके असां सां ज़बानूं करे विया हुआ, जेके हिते नुमाइंदा असांखे उथियारे विया हुआ, उहो असां वटि अची न चुका आहिनि। असांजा जेके हक़ चया हुआ 8,000 रुपया महीनो, लख रुपया साल ॻोढ़ाणे जी मंज़ूरु कयूं, 2 टे ॿिया वेझा वेझा उन जो चयूं असीं कंदासूं, उहो बि असांखे कोन मिली चुका आहिनि। असांजा यकसाला आहिनि, यकसाला उन जो चयूं त भाई 1,15,000 सॼ खे असीं हथ ॿधी अर्ज़ु था करियूं, भला जे न कंदा त असीं प्रेस सां कोन उथंदासीं, वधीक वांजी मर्ज़ी। डैम मुतासिर गुड़ाणे डैम मुतासिर आहियूं। तक़रीबन ॻोठ जा जेके काटण गोड़ाणो चौथीअ जी वांड एहसान शाह जो ॻोठ, असां वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, आला क़यादत ऐं असांजे चूंडियल नुमाइंदनि खे इहो हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि, जेके वाइदा कया विया आहिनि, उहे पूरा कया वञनि त जीअं असां पंहिंजो गुज़र सफ़र करे सघूं। त असांजूं बनियूं 12 गोड़ाणे डैम में नामकुड़ असांखे हो गोड़ाणे डैम ज़ोरी ठाहियो वियो आहे। इहा शइ जेको आहे सो असां उन में मुतमन न हुआसीं। असांजूं बनियूं वयूं 12 यकसाला, सभु शइ वञी माल जा चारा ख़तमु थी विया। असांखे हिन खां अॻु 2 साल ॿुधाइनि त भाई आंजो सालानी जेको आहे लख रुपया फ़ी माण्हू जो ॾींदासूं, उहा शइ का बि कोन ॾिनी हुई। उन जे करे असां बेरोज़गार थी बिल्कुलु वेही रहियासीं। उन जे लाइ प्रेस कलम ते दाऊं करियूं था, अॼु करियूं था, वरी सुभाणे बि कंदासूं, दाऊं कंदा ई रहंदासूं जेसीं असांजो हक़ न मिलियो तेसीं दाऊं